हलो हलो मोहब्बत सिंध बेदारी मार्च 4 नवंबर अरबा ॾींहुं सुबुह 9 बजे लाइब्रेरी चौक कंदकोट खां कराची हलो। बेटन ते वफ़ाक़ जे कब्ज़नि कराची कमेटी सिंध ट्रोड़ जे ऐलान ख़िलाफ़ करप्शन पानी खोट ऐं ज़रई तबाहकारनि ख़िलाफ़ क़ौमी अवामी तहरीक जे सदर इनकलाबी आवाज़ मोहतरम अयाज़ लतीफ़ पलेजो जी अॻुवाणी में कंदकोट कश्मीर खां कराची हलो। अचो त पंहिंजे नसलुनि खे पंहिंजी धरती ते ग़ुलाम थियण खां बचायूं, पंहिंजे बेटनि जी मालिकी कयूं। पारां SMT ज़िला सदर एजाज़ बिजराणी, तालका SMT सदर शाहिद सोरियाणी, अली मुराद सब्ज़ोई, अब्दुल मतीन सोरियाणी ऐं ज़िले कश्मीर कंदकोट जी बाशऊर अवाम।